गुड मॉर्निंग। तव्हां सुबुह जो आराम में हुआ त मां इन करे जल्दी निकिरी आहियां। खैर इट्स ओके। मां सभिनि खां पहिरियों त मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त तूं तमामु जल्दी बिज़नेस में इन्वॉल्व थी वई आहीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजे बिज़नेस में कुझु ख़ासि शयूं आहिनि जेके तोखे सम्झणु ऐं मूंखे तोखे ॿुधाइणु ज़रूरी आहे। जी पापा बिल्कुलु। तूं हिते पंहिंजे ज़ाती असाइनमेंट्स जे करे आई आहीं न, ईअं न? बिल्कुलु पापा। ऐं पोइ तुंहिंजो हिन बिज़नेस में इंट्रस्ट वधियो, हिन कंपनीअ खे तूं एज़ अ डायरेक्टर जॉइन कयो। पर पापा तव्हां ईअं छो पिया चओ? छा मूंखे हिते न वेहणु घुरिजे हा? माइन इहा हिकु सॉफ्टवेयर कंपनी आहे जेका मां तुंहिंजे नाले ते सिर्फ़ु तुंहिंजे लाइ खोली आहे। हिनखे तूं पंहिंजी यूनिवर्सिटी जो को असाइनमेंट या का क्लास न सम्झजां। हिन बिज़नेस में माइन तुंहिंजी ॿारड़ियूं हिकु हद ताईं बर्दाश्त करे सघजनि थियूं ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त उहा हद हाणे अची चुकी आहे। पर पापा मूं अहिड़ो कयो छा आहे? मां त इनफैक्ट हिन बिज़नेस जे लाइ नया क्लाइंट्स आंदा आहिनि, नवां प्लान्स जोड़िया आहिनि ऐं मां अञा बि चाहियां थी त हीअ बिज़नेस अञा मथे वञे। प्लीज़ पापा मां मूं ते ट्रस्ट कयो, मां ज़रूरु अव्हांजे मयार ते लहंदसि। मुंहिंजे ख़्याल में त तोखे अञा अॻिते वधीक पढ़णु घुरिजे। मां प्लानिंग करे छॾी आहे, तूं 1-2 महीननि में लंडन वञण जी तयारी कर ऐं मां तुंहिंजे एडमिशन जो प्रोसेस बि करे छॾियो आहे। हिकिड़े दोस्त खे चयो त उहो कराए वठंदो। नो पापा, दिस इज नॉट फेयर। दिस इज फेयर माइंड इट। सॉरी फॉर इंटरप्ट। तू केरा मां? ऐं डायरेक्टर जो ऑफिस में कीअं हलियो आहे? माहिन पापा ही इज यासिर, हिन कंपनी जो IT हेड आहे। सॉरी सर, मां हिते IT हेड अपॉइंटेड आहियां ऐं मैम जे कंहिं ज़रूरी प्रोजेक्ट ते डिस्कस करणो हुयो, इन करे मां अंदरि आयुसि। पापा छा ॻाल्हि आहे? अव्हां ईअं छो रिएक्ट करे रहिया आहियो? फ़िलहाल असां को डिस्कस था कयूं, तूं वञ। पापा मूंखे अव्हां सां हिन मामले ते ॻाल्हाइणो आहे। मूंखे हिन टॉपिक ते तोसां वधीक नाहे ॻाल्हाइणो कुझु बि, ओके? पापा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।